सिंधी साइंस चैनल ते भली करे आया। सभिनी ॾिसंदड़नि खे मुंहिंजो प्रणाम। हीउ फ्रांसीसी ॿोली सिखण वारे सिलसिले जो 6हों सबक़ आहे। पोएं सबक़ में पाण अहिड़ा फ्रांसीसी लफ़्ज़ सिखिया जिन जी हिजे जी पछाड़ीअ में दे, ये, पे या एस जो माठ अखर ईंदो आहे। हिन सबक़ में पाण अहिड़ा फ्रांसीसी लफ़्ज़ सिखंदासीं जिन जी पछाड़ीअ में ते, ईक्स या ज़ेद जो माठ अखर अचे थो। पर अॻिते वधण खां अॻु में आउं गुज़ारिश कंदुसि त हिन वीडियो खे लाइक कंदा ऐं सिंधी साइंस चैनल खे सब्सक्राइब कंदा। सभ खां अॻु में पाण अखर ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। आशा। आशा माना ख़रीदारी या सौदो। भाले। भाले रक़्स जो हिकिड़ो क़िस्म आहे। बूके। बूके माना गुलदस्तो। शाह। शाह माना बिल्लो। ले। ले माना खीर। स। स माना संत। हाणे पाण ईक्स ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। श्वा। श्वा माना पसंद। ख्वा। ख्वा माना स्लेब। फ्लू। फ्लू माना वहकरो। गई। गई माना कीमत। वाह। वाह माना आवाज़। हिते ॾिसी सघिजे थो त जिन लफ़्ज़नि जी पछाड़ीअ में 2 अखर ई ऐं ईक्स अचनि था, तिन में ईक्स जी जाइ ते अंग्रेज़ी अखर सी ऐं ई लॻाइण सां साॻी माना वारो अंग्रेज़ी लफ़्ज़ मिले थो। किन फ्रांसीसी जमा मुज़क्कर इस्मनि जी पछाड़ीअ में आ, यू, ईक्स लॻंदा आहिनि, पर अहिड़नि लफ़्ज़नि में ईक्स माठ रहंदी आहे। मिसाल तौर आनीमाल जो जमा आनीमो। बातो जो जमा बातो। शातो जो जमा शातो। शुवाल जो जमा शुवो। गातो जो जमा गातो। ऐं यूगनाल जो जमा यूगनो। हाणे पाण ज़ेद ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। आसे। आसे माना काफ़ी या ख़ासो। शे। शे माना वट या जे घर। गई। गई माना चांवर। ने। ने माना नक। इन सां ई हीउ सबक़ पुॼाणीअ ते पहुतो। 7हें सबक़ में पाण 2 या 2 खां वधीक अखरनि जा मेड़ ॾिसंदासीं जेके हिक ई व्यंजन यानी कंसोनेंट आवाज़ खे ज़ाहिर कंदा आहिनि।
मूंखे इजाज़त ॾींदा ऐं कमेंट्स में पंहिंजी क़ीमती राय जो इज़हार करणु न विसारींदा। जिए सिंध, जिए सिंधी ॿोली।